जिन जे लाइ चयो हुयो हाणे उहे ॼाणनि ऐं उन्हनि जा भाग मुख़्तियार उन्हनि खां असां खां सभिनी खां मोकिलायो वियो आहे। उहो मुख़्तियार जंहिं सदाईं ॾुख सुख में सॼणनि सां हयातीअ ताईं तोड़ निभाइण जी ऐं सिर लॻण जी ॻाल्हि कई हुई। मुख़्तियार अली शीदी जो अहिड़ो रागी हुयो जंहिंजो आवाज़ हाणे बि आशिक़नि जी दिलनि ते धाड़ा हणंदो आहे। ये किस्सो आहे ज़िया जे मार्शलाई दौर ऐं माण्हुनि जे महबूब लीडर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे फाही वारनि ॾींहंनि जो, जॾहिं माण्हुनि जी दिलनि में ग़म ऐं उदासनि जा तेरा हुया, तॾहिं उन्हनि जी उॿाण कईअ खे आदत ॾिनी मुख़्तियार अली शीदीअ जे दर्दीले आवाज़। जीअं त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी फाहीअ वक़्तु इलेक्ट्रॉनिक मीडिया जो हाणोको ओज कोन हुयो जेको सियासी थमचर या का नई तकड़ी ब्रेकिंग आणे भुट्टे जी फाहीअ तां माण्हुनि जो ध्यानु हटाए चए हा। माण्हू उन वेल ॾाढा ॾुखारा हुया, पंहिंजे महबूब लीडर जो ग़म खेनि सताए रहियो हुयो ऐं उन वेल मुख़्तियार अली शीदी संदन दर्द खे दुखाए रहियो हुयो। संस आवाज़ आशिक़नि जे अंदर में रची रहियो हुयो। हू दर्द जी तां ऐं कुर्ब जी कूक बणिजी करब वारनि खे पंहिंजे कला जी कोड़कीअ में क़ैद करण जो कमाल कंदो आहिस्ते आहिस्ते बणिजी वियो फोक गीतन जो बादशाह। जवाब थई यारी खंदो के मुंह जो बस जवाब थई असां खे तोर लायो असां खे क्यों खराब थई जवाब थई। मुख़्तियार अली शीदीअ जी मशहूरीअ जो हिकु सबबु इहो बि हुयो त सिंध में तॾहिं संदसि आवाज़ ऐं अंदाज़ जो को बि कलाकार मौजूदु न हुयो। हा, बाक़ी पंजाब में दर्द जा दाही कई फ़नकार हुया। हुन पासे हुयो अताउल्ला ख़ान ईसा खेलवी ऐं हिन पासे हुयो मुख़्तियार अली शीदी। पंजाब में मंसूर मलंगी अताउल्ला ख़ान ईसा खेलवी जूं केस्टूं धड़ाधड़ विकामजी रहियूं हुयूं त सिंध में वरी सूरनि जा सतायल मुख़्तियार अली शीदीअ जा मदाह बणिजी विया। संस आयल हर एल्बम ज़ख़्मी दिलनि ते प्यार जा पहाड़ रखी छॾींदो हुयो। कुर्ब खां कटियल ऐं ज़िंदगीअ खां मुंहुं मटियल माण्हू खेसि तनाहीअ में हाणे बि घणो ॿुधंदा आहिनि। ही उहो ई दौर आहे जॾहिं शहरी नौजवान नाज़िया ऐं ज़ुहैब जी पाप म्यूज़िक ॿुधी मस्तु थींदा हुया। हिक पासे नाज़िया ऐं ज़ुहैब जा कलाम वॾनि गाॾियुनि में वॼंदा हुया त ॿिए पासे उन ई रोड तां गुज़रंदड़ ट्रैक्टरनि में मुख़्तियार अली शीदीअ जो गजगोड़ी ऐं दर्दीलो आवाज़ रस्ते वेंदड़नि खे बि रुआरे छॾींदो हुयो। मुख़्तियार शीदीअ जी उन ई हिशमती आवाज़ जी हकल पोइ होटलुनि ते बि हर वक़्तु हलण लॻी हुई। गॾु गाॾियुनि में लॻल वॾनि लाउड स्पीकरनि में मुख़्तियार अली शीदीअ जो आवाज़ धरतीअ खे धुनाईंदो रहियो। रक्षा स्टैंड ते सवारीअ जे इंतज़ार में बीठल ड्राइवर बि मुख़्तियार जी कैसेट वॼाए संस आवाज़ सां पंहिंजो रूह रलाईंदा रहिया। इन ॻाल्हि खे नज़र में रखी मुख़्तियार शीदीअ ड्राइवर हज़रात लाइ बि हिकु ख़ूबसूरत कलाम ॻायो हुयो ऐं उहो कलाम ड्राइवर हाणे बि वॾे चाह सां ॿुधंदा रहंदा आहिनि। मुख़्तियार अली शीदीअ सिंधीअ खां सवाइ उर्दू, अंग्रेज़ी, बलोची ऐं पंजाबी में बि ख़ूब ॻायो ऐं मञता हासिल कई।
मुख़्तियार छा हुयो ऐं छा मां छा थी वियो, इहो हिकु डिघो किसो आहे ऐं इन डिघे किसे जूं मुख़्तसर ॻाल्हियूं इहे आहिनि त मुख़्तियार 11 अप्रैल 1968 में तालके रोड़ीअ जे हिकु नंढड़े ॻोठ ॿोराहो में करीम बख़्श शीदीअ जे घर में अखि खोली। संसु ख़ानदान ग़रीब हुयो। उन वक़्तु शीदियुनि जा कुझु आसूदा माण्हू शीदीअ मां कंबराणी ऐं केतिरा ई त महर बि सॾाइण लॻा हुया। कुझु वक़्तु मुख़्तियार बि पंहिंजनि केसटुनि ते कंबराणी लिखायो, पर पोइ जेको आहियां जीअं आहियां जे ख़्याल मूजिबि मुख़्तियार पाण खे शीदी सॾायो। मुख़्तियार फ़नकारीअ खां बि पेट गुज़र लाइ छाण माणीअ जो रेड़ो हलायो, छोला खपाया, वेगनुनि ते कैलेंडरी बि कई। न ॼाणे कहिड़ा कहिड़ा ॾुख ॾिसी फ़नकार थियो ऐं फ़नकारी सिखंदे बि हुन के ई ॾुख ॾिठा। सभ खां वॾो ॾुख त के संदसि ज़ात ॾिनो। शीदी हुजण सभु घणा माण्हू साणसि हथु मिलाइण बि पसंदि न कंदा हुया। खेसि कोई लेखण वारो ई न हुयो। चवनि था त मुख़्तियार राग सेखारींदड़ पंहिंजे उस्ताद रसूल बख़्श अबड़े जी ओदाक जे दरवाज़े ते रखियल महिमाननि जी जुतियुनि मथां वेहंदो हुयो। संसु उस्ताद जी दिलि ऐं वॾी ओदाक में संदसि ज़ात लाइ का कुंठ ख़ाली न हुई। मुख़्तियार मन मोची माण्हू हुयो। हुन पंहिंजी मक़बूलियत वारे दौर में का वॾाई न कई। खिल भोग मस्ती मज़ाक ऐं तफ़रीह वारो माण्हू हुयो। चवनि था त हिकु भेरे संसु ओदाक ॿाहिरियां हिकु कुल्फ़ी विकिरो कंदड़ हमराहो काॾींदो संसु भर में अची बीठो ऐं खेसि चयईं त साईं कॾहिं को कुल्फ़ी वारनि ते बि कलाम ॻायो। मुख़्तियार खिली ॾिनो ऐं खेसि ओदाक में घुराए पंहिंजे आवाज़ में कुल्फ़ीअ ते बि 2-4 सुठियूं ॻाए रिकॉर्ड करे ॾिनियूं, जंहिंजा ॿोल हुया अचो खाओ मज़ेदार आहे, हीअ कुल्फ़ी हां ठार आहे। ऐं पोइ उहो हमरा काफ़ी अरसो ख़ैरपुर में मुख़्तियार जा ॿोल वॼाईंदो, कुल्फ़ी खपाईंदो ऐं कमाईंदो रहियो। मुख़्तियार अली शीदीअ न सिर्फ़ु कलाम ॻाया पर हुन सहरा ऐं लाॾा बि जाम चया। खेसि सहरनि में बि तमामु घणो ॿुधो वियो। मुख़्तियार शीदीअ कलंदरी धमालूं बि ॻायूं, जेकी कलंदर जे कुर्बदारनि खे बेहदि वणियूं। संसु धमालुनि जा एल्बम बि हथो हथु विकिरो थिया। मुख़्तियार शीदीअ जूं टोटल 204 कैसेटूं मार्केट में आयूं। मुख़्तियार शीदीअ खे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते तॾोके प्रोड्यूसर ऐं हाणोके डिप्टी कंट्रोलर नाले वारे अदीब मुख़्तियार मलिक मुतारिफ़ करायो। शीदी सिंध जो उहो आवाज़ आहे जंहिंमें दर्द ऐं पीड़ा जो भरपूर एहसास हो। मुख़्तियार अली शीदी जॾहिं ॻाईंदो हुयो त माण्हू हुन जे राग सां गॾु रोअंदा हुआ ऐं हुन जा लफ़्ज़ हाव खे फाड़े विझंदा हुआ, जीअ झोरे विझंदा हुआ। मुख़्तियार उहा ॻाल्हि ॻाईंदो हुयो जेका आम लफ़्ज़नि में माण्हुनि जी ज़िंदगीअ जे ॾुखनि, तकलीफ़ुनि, अज़ियतुनि ऐं ख़ासि तौर ते एहसासनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं। मुहबत जे जज़्बनि में जेके या इश्क में इंसान खे जेके वार्ताऊं थियनि थियूं ऐं माण्हू जेको उन कैफ़ियतनि मां गुज़रे थो, उहे कैफ़ियतूं जॾहिं मुख़्तियार शीदी ॻाईंदो हुयो त माण्हुनि खे तमामु घणी सुहिणियूं लॻंदियूं हुयूं ऐं उन वक़्तु माण्हुनि जा तमामु घणा दर्द हुआ। मुल्की हालतूं अहिड़ियूं हुयूं, मार्शाला हुई ऐं मार्शाला में ज़ाहिर आहे माण्हू हिकिड़ी उॿाणकाइप जो अहसासु हो। उन्हनि खे पंहिंजो हिकिड़ो बहितरीनु अॻुवाण कसियो वियो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उनजी शहादत बि थियल हुई। माण्हुनि वटि हिकिड़ी अजीब उदासी ऐं यासियत जी कैफ़ियत हुई। उन दौर में कैसेटूं जॾहिं मैदान में आयूं, उन्हनि में मुख़्तियार अली शीदीअ जो आवाज़ु जॾहिं कैसेटुनि जी दुनिया में पहुतो त एॾो मक़बूल थियो। उन बुनियादी जेको कारण हुयो त माण्हुनि जी दर्द खे उहो पंहिंजे दर्द जे ई आवाज़ में मिटाईंदो हुयो ऐं उनखे ॿुधंदा त ईअं लॻंदो हुयो त हू पंहिंजो तर्जुमानी महसूसु था कनि। मुख़्तियार शीदीअ खे रेडियो ॿुधंदड़नि बि ॾाढो पसंदि कयो। उहो रेडियो जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हाणे बि नशर थींदो रहंदो आहे। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर FM 101 मेगाहर्ट्ज़ ते हींअर पेश आहे मौसम ककड़ाईअ जी शाइरी मुख़्तियार शीदीअ जे आवाज़ में। मुख़्तियार शीदीअ राग जी दुनिया में रहंदे नोहा ख़्वानी बि कई, जंहिंमें बि खेसि हुसैन जे हुबदारनि भरपूर मोट ॾिनी। मुख़्तियार शीदी नोहा ख़्वानी में बि नवाण आंदी। नोहा पढ़ण दौरान करबला जे क़ज़िये खे सोज़ सां बयानु करण जे अंदाज़ मुख़्तियार शीदीअ खे ज़ाकिर बणाए छॾियो। पाकिस्तान जे पंजाब सूबे खां वठी ईरान ऐं इराक़ ताईं मुख़्तियार
मोलाइन जे मन में मांधाण मचाए छॾी हुई। उहो मुख़्तियार शीदी जंहिंसां कोई हथ मिलाइण पसंदि न कंदो हुयो, हुसैन जा हुबदार उन जा हथ चुमण लॻा। अहिड़ी मोच मिलण खां पोइ मुख़्तियार शीदीअ 2006 में राग जी दुनिया खे ख़ैर आबाद करे करबला जे क़ज़िये खे बेहद बयानु कयो। नुहा ख़्वानीअ में संस 50 खां वधीक केसेटूं आयूं। मुख़्तियार शीदी पंहिंजो वारो वॼाए 5 अप्रैल 2015 में लखें अखियूं अश्कबार करे गुर्दनि जी बीमारीअ में लाॾाणो करे वियो। हुन कॾहिं सकाफ़त खाते खे सार जी अपील बि न कई। संस ख़्यालु हुयो त हुन सॼी ज़िंदगी गंज कमायो आहे। सकाफ़त खाते खां पैसा वठी हू कंहिं ग़रीब फ़नकार जो हक़ मारणो नथो चाहे। हुन पंहिंजो समूरो इलाजु पंहिंजे ख़र्च ते करायो। डॉक्टरनि वसत कया, पर ख़ुदा जे हुकुम खे केरु थो टारे सघे। मुख़्तियार शीदी मोकिलाए वियो, पर अफ़सोस खेसि मरण खां पोइ मीडिया ओतिरो मान न ॾेई सघी। मुख़्तियार शीदी हिन वक़्तु ख़ैरपुर जे बुख़ारी क़ब्रिस्तान भरिसां आरामी आहे। ख़ुदा खेसि जन्नत में जाइ ॾे।